नाज़रीन, मीरपुर माथेलो में टाउन इंतजामिया लाइब्रेरी में अखबारों ऐं नवा किताबन की फराहमी बंद करे छॾी आहे, जंहिं करे मुताले लाइ ईंदड़ शागिर्दनि खे सख़्त परेशानी के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन हवाले सां पेश आहे मीरपुर माथेलो मां सिंगर गुबोल जी हीअ रिपोर्ट। मीरपुर माथेलो जे टाउन इंतजामिया जे लखें रुपयनि जी बजट हुजण बावजूद लाइब्रेरी में ईंदड़ अख़बार ऐं किताब बंद करे छॾिया आहिनि। लाइब्रेरी में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न हुजण सबबि लाइब्रेरी गैर फ़ाल नज़र अचण लॻी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार शागिर्दनि धरती टीवी सां कंदे चयो त पानी की सहूलत थी वई या वाशरूम की सहूलत थी वई या डान अख़बार थी वई या अहिड़ा काफ़ी सारा किताब भी आहिनि। इंग्लिश किताब थी वियो उहो न आहे हिते खोड़ सारियूं जेके आहिनि सहूलतूं न आहिनि ॾिनियूं। एज़ कम्पेयर टू द सखर एंड कराची सैटरडे संडे भी हिते ऑफ कयो वेंदो आहे, जबकि ऑफिशियल छुट्टी जेका हूंदी आहे उहा संडे हूंदी आहे। सैटरडे इलीगल छुट्टी कंदा आहिनि ऐं पंहिंजी एंड ॿियो त 4:30-5 बजे भी लाइब्रेरी बंदि थी वेंदी आहे। अब जबकि ऑफिशियल टाइमिंग लाइब्रेरी जी हूंदी आहे सुबुह 9 खां राति जो 9 ताईं, 9 न त 7 ताईं टाइमिंग वधाई वञे। इहा ई गुज़ारिश कजे थी त टाइमिंग एंड सैटरडे जी छुट्टी खे एक्सटेंड कयो वञे। वाशरूम जी खां वधि माना गंदगी लगी पई हूंदी आहे। वाशरूमनि में माना पानी जो सफ़ाई वग़ैरह ख़ासि हिते अरेंजमेंट न आहे थियल ऐं चवंदा त पाना वाशरूम वग़ैरह भी सफ़ाई कराए ॾिना वञनि। असां जी अवां शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त असां रोज़ सुबुह सवेर लाइब्रेरी अचूं था, हिते न पीअण जो साफ़ पाणी आहे न ई सफ़ाई सुथराई। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त लाइब्रेरी में सहूलियतूं फराहम कयूं वञनि त जीअं असां बहितर नमूने पढ़ी सघूं। कैमरा टीम सां गॾु सिंगार गबोल, धरती टीवी न्यूज़ मीरपुर।